अज असां मौजूद आहियूं टंडो अल्लाह यार खां अटकल 25 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूद सिंध जे सदाबहार ख़िते वलार जी सरज़मीन ते, जिते वलार जा मशहूर व मारूफ़ सूफ़ी बुज़ुर्ग मखदूम साबिर वलारी ऐं संदुन फ़र्ज़ंद मियाँ मारूफ़ वलारी आरामी आहिनि। संदुन मक़बरनि खे मियाँ मारूफ़ जे कुॿनि जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। नाले वलार जी माना रख या वीह आहे, यानी उहो सरसब्ज़ चरागाह जंहिं ते वक़्त जी हुकूमत या कंहिं ख़ासि ख़ानदान जो कब्ज़ो हुजे। चवनि था त समन जे दौरे हुकूमत में हिते साहड़ ओठे नाले वॾो ताक़तवर शख़्स गुज़रियो आहे। इन दौर में दरियाई वहकिरे जे करे ही इलाइक़ो सरसब्ज़ ऐं शादाब हो। हिते चरागाह घणा हुआ। उन दौर में इत्तफ़ाक़ सां हुकूमत जे कंहिं कारंदे साहड़ ओठे जे धनार खे मारे विधो। खून बहा जे एवज़ उन वक़्त जे हुक्मराननि खेसि आछ कई त सुबुह सवेल पंहिंजे घोड़े ते सवार थी शाम ताईं जेतिरी एराज़ी जो चक्कर हणी वापसि ईंदे, इहा एराज़ी तुंहिंजी चरागाह लाइ मख़सूस कई वेंदी। इहा आछ सरदार साहड़ ओठे मंज़ूर कई ऐं पंहिंजे पसंद मूजिब इहा समूरी एराज़ी, जंहिंमें हिन वक़्त तप्पो ढालू, चंबड़, पाक संघार, संजर चांग ऐं बलगा अची वञनि था। चौधारी चक्कर लॻाईंदो ऐं वाट ते सुबूत लाइ निशानियूं छॾींदो शाम वेले वापसि पंहिंजे ॻोठ अची सवारी तां लही जंहिं जॻह ते चाबुक उछलायई उन जॻह खे चहबुक वारी छन सॾियो वेंदो हो ऐं ही समूरी एराज़ी वलार सॾिजण लॻी। वक़्त जे हुकूमत खेसि टामे जी प्लेट ते इन एराज़ी जो पट्टो दस्तावेज़ तौर लिखी ॾिनो। बाद में न त इहो दरियाई वहकिरो बाक़ी बचो, न इहे चरागाह, पर ही ख़ितो बुज़ुर्गनि जी हिते आमद जे करे रूहानियत जी फैज़ सां हिकु मालामाल ख़ितो बणिजी वियो। वलार जा बुज़ुर्ग नक्शबंदी सिलसिले सां ताल्लुक़ रखंदड़ हुआ। चवनि था त पाण असुल ठट्टे जा रहाकू हुआ। संदुन ताल्लुक़ समन जे क़बीले परिंद समा सां हो। पोइ जॾहिं सिंध ते अरगूननि जो कब्ज़ो थियो त अरगूननि जे ज़ुल्मनि खां तंग थी लॾपलाण करे अची वलार जी सरज़मीन खे पंहिंजो मस्कन बणायो। चवनि था त मखदूम साबिर वलारी पंहिंजी तालीम डासोड़ी लॻ मियाँ मोहम्मद अमीन वटि मुकम्मल कई। तहसील इल्म खां पोइ वलहार में इल्मी दर्सगाह जो बुनियाद रखियो, जिते दीनी तालीम सां गॾोगॾु रूहानियत जी बि तालीम ॾिनी वेंदी हुई। पाण तालिबनि लाइ ख़ानकाह जो बंदोबस्तु पिणु करणु फ़रमायाऊं।
संदुसि दरसगाह सां लॻ हिकु कुतुब खानो पिणु हो, जंहिंमें हज़ारें किताब हुआ। मखदूम साबिर वल्हारी रहमतुल्लाह अलैह जे विसाल खां पोइ संदुन फर्ज़ंद मियां मारूफ़ पंहिंजे वालिद जी क़ाइम कयल दरसगाह खे अॻिते वधायो ऐं उन दरसगाह खे वॾे उरूज ते पहुचायो। मखदूम मियां मारूफ़ जी तुर्बत ते मक़बरो अॾियल आहे। संदुसि तुर्बत जे पासे में हिकु ॿी तुर्बत संदुसि फर्ज़ंद मियां मक़बूल जी आहे। जॾहिं त मखदूम साबिर वल्हारी रहमतुल्लाह अलैह जी तुर्बत जे मथां चबूतरो ठहियल आहे ऐं संदुसि तुर्बत जे पासे में हिकु ॿी नंढड़ी तुर्बत पिणु आहे। उते अॻियां कुझु ॿियूं तुर्बतूं ऐं हिकु पुराणो कंडी जो वणु पिणु मौजूदु आहे। दरगाह अंदरां हाज़िरी भरे वरी ॿाहिरां जे क़ब्रिस्तान जे मुआइने लाइ निकितासीं। हिन क़ब्रिस्तान में पत्थर जी ठहियल तुर्बत असांजो ध्यानु पाण ॾांहुं छिकायो। हिन तुर्बत जो अॻियूं कुतबे वारो हिसो टुटल नज़र आयो, जेको असांखे मियां मारूफ़ जे मक़बरे अंदरि कंहिं कुंड में पियल नज़र आयो हो। हिन कुतबे ते हाजी शहमीर टालपुर लिखियल हो ऐं वफ़ात जी तारीख़ 11 शवाल 1200 हिजरी लिखियल हो। चवनि था त हाजी शहमीर नक्शबंदी सिलसिले सां ताल्लुक़ रखंदड़ बुज़ुर्ग हो, जो मियां मारूफ़ जी मुहब्बत में हिते आयो ऐं हिते ई वफ़ात कयाईं। हितां खां अॻिते कुझु क़दमनि जे मुफ़ासिले ते हिकु पुराणी इमारत जा निशान मिलनि था। उते मौजूदु मक़ामी माण्हुनि मुताबिक़ ही आसार कंहिं मस्जिद जा आहिनि। हितां खां थोरो ई अॻिते पुराणियुनि थुल्हियुनि भितियुनि जा आसार पिणु ज़ाहिर आहिनि, जेकी मक़ामी माण्हुनि पारां
कयल खोटाई में ज़ाहिर थिया। हितां कुछ मुफ़ासिले ते कंहिं पुराणे वहकरे जा निशान हुआ, जंहिंखे घल्लू वाह सॾियो वेंदो हो, जेको पुराणे दौर में हिन इलाइक़े में ज़िंदगी जे जियापे जो अहम ज़रियो हो। उते मौजूद मक़ामी माण्हुनि ॿुधायो त हिते इन्हनि खे तस्बीहनि जा मणका घणी तादाद में मिलंदा रहनि था। हिते घणो कुछ अहिड़ो आहे जेको हिकु मुफ़स्सल तहक़ीक़ लाइ वाझाए रहियो आहे, जंहिं लाइ तारीख़ जे आलमनि खे हिकु मुअद्दिबाना अर्ज़ रखिजे थो।